بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. فمن شهد منكم الشهر فليصم، ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر. يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. صدق الله العظيم. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शुरू उन पाक परवरदिगार जे नाले सां जेको निहायत महिरबान आहे ऐं रहीम आहे ऐं करीम आहे। नाज़रीन, सिंध टीवीअ जे सिधरी हलंदड़ हिन प्रोग्राम सलाम रमज़ान में मां बाखा पीरज़ादा भलीकार कयां थी तव्हांखे। हिन प्रोग्राम जी जेका मां सम्झंदी आहियां त शान आहे उहा इहा ई आहे त हिन जी शुरूआति थींदी आहे तिलावत क़ुरान पाक सां ऐं कारी मोहम्मद ताहिर जे तरीक़े सां शुरूआति कई तमामु बेमिसाल ऐं बहितरीनु हुई। इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में ज़ाहिर आहे शमूलियत हूंदी आहे उलमा कराम जी, ज़ाकिराउनि जी ऐं नात ख़्वाननि जी जेके नात ॿुधाईंदा आहिनि। हे जेके महफ़िलूं आहिनि इहे इन करे ई रचियल हूंदियूं आहिनि जो हिन में ज़िक्र हूंदो आहे उन पाक ज़ात जो ऐं असांजा जेके अनबिया कराम आहिनि, जेके पैगम्बर आहिनि उन्हनि जो ज़िक्र हूंदो आहे ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नातूं हूंदियूं आहिनि। इहे ॿुधंदा आहियूं ऐं इन सां ई जेको आहे असांजूं महफ़िलूं रचियल ऐं बसियल हूंदियूं आहिनि ऐं उमेद आहे त इनशा अल्लाह चांद राति ताईं ईअं ई रचियल बसियल रहंदी असांजी जेका हीअ महफ़िल आहे। हे ख़ूबसूरत जेको प्रोग्राम आहे सो तावन हूंदो आहे करशे जामी शीरीअ जो
जंहिंजे तावन सां असां या पॉसिबल आहे त असां हीअ जेका हे महफ़िल तव्हांजे अॻियां पेश करे सघंदा आहियूं। ऐं हिन करशी जामे शीरी तयारु कयो वेंदो आहे गुलाब ऐं संदल जे 100% ख़ालिस अनकियास सां। ऐं हर दिलि अज़ीज़ आहे, रफ़्तारी हुजे या सहरी, करशी जामे शीरीअ खां सवाइ अणपूरी हूंदी आहे। हर माण्हूअ जी फेवरेट मशरूब, हर उमिरि जो माण्हू चाहे ॿारु हुजे या वॾो हुजे उनखे करशी जामे शीरी निहायत पसंदि हूंदो आहे, छो त हिन जो जेको फ्लेवर आहे हिन पीअण खां पोइ काफ़ी लाइट ऐं रिफ्रेशिंग माण्हू फील कंदो आहे। ॾाढो बहितरीनु जेको आहे करशी जामे शीरीअ जा इलायची फ्लेवर बि आहे, अलॻि अलॻि फ्लेवर्स में अचे थो। इलायची फ्लेवर जो जेको आहे उहो तमामु बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे। इलायची पाण बि खाधनि में असां इस्तेमालु कंदा आहियूं छो त हिन जा घणेई फ़ाइदा आहिनि ऐं इन्हनि ई फ़ाइदनि खे ज़हन में रखी करे करशी जामे शीरीअ वारनि इलायची फ्लेवर बि पंहिंजो इंट्रोड्यूस करायो आहे। तव्हां जॾहिं बि सहरी अफ़्तारी कयो त ज़ाहिर आहे स्नैक्स खाईंदा आहियूं असां, तरियल शयूं घणियूं था खाऊं ऐं पकोड़ा वग़ैरह समोसा था थियनि त पोइ इन खां पोइ एसिडिटी थी थिए, थोरो माण्हूअ जो मादे ते भारी भारीपन फील थींदो आहे। त गिलास खीर में अगरि तव्हां करशी जामे शीरी मिलाए पीअंदा त तमामु बहितरीनु थींदो। ऐं हर मौसम में मां सम्झंदी आहियां त चाहे सर्दियूं हुजनि, गर्मियूं हुजनि, बहारूं हुजनि, कहिड़ो बि मौसम हुजे, करशी जामे शीरी हर वक़्तु हली वेंदो आहे। मतिलबु तव्हां खे ज़बरदस्त हिकिड़ी हुनजो फ्लेवर आहे, रिफ्रेशिंग हिन जो अहसासु थींदो आहे, खाधे खां पोइ ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे। ऐं हिन सां गॾो गॾु असांजे प्रोग्राम में जेके ताउन आहे सो आहे जेके ड्रेसिस मां पाईंदी आहियां। तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त अॼु जो जेको हीउ ख़ूबसूरत ड्रेस मूंखे पातल आहे साइरेज़ा टेक्सटाइल वारनि जी तरफ़ां ताउन आहे। ऐं मां तव्हांखे ॾेखारियां त एॾो डेलिकेट इन्हनि जो शिफॉन ते कमु आहे ऐं हीअ ड्रेस त मां सम्झंदी आहियां ईद जे लाइ परफेक्ट आहे। तव्हां ईद जे लाइ अगरि मुंहिंजूं भेनरूं ऐं माइरूं जेके ऑडर करणु चाहिनि थियूं त साइरेज़ा टेक्सटाइल खे ऑडर करे सघनि थियूं। ॾाढो बहितरीनु इन्हनि जी जेको आहे स्टिचिंग आहे, सिलाई बि ॾाढी सुठी आहे, तव्हांजी हर स्मॉल मीडियम लार्ज साइज़ में मिले थो ऐं बहितरीनु हिन जी ड्रेस बि आहे। इन सां गॾो गॾु जेके ज़ाहिर आहे मुंहिंजे भेनरूं ॾिसंदियूं आहिनि उहे इन सोच में हूंदियूं त अॼु असांखे कहिड़ी बाख़र रेसिपी ॿुधाईंदी ऐं ज़ाहिर आहे रेसिपीअ में मूंसां गॾु साथ हूंदो आहे शेफ फैसल जो। छो त जॾहिं अफ़्तारी असां इहतमाम सां सजाईंदा आहियूं ऐं अक्सर असांजा मिट माइट रहंदा आहिनि, ॿार असांजा गॾु थी करे वेहंदा आहिनि त इहो जेको ख़ूबसूरत माहौल हूंदो आहे न इन करे क्रिएट थींदो आहे, छो त हुन अफ़्तारीअ ते हुन दस्तरख़ान ते अलॻि अलॻि क़िस्म जा खाधा सजियल हूंदा आहिनि ऐं इन्हनि खाधनि में ख़ूबसूरत रेसिपीज़ जेके हूंदियूं आहिनि असांजे शेफ फैसल जूं। अॼु बि असां सां शेफ फैसल मौजूदु आहे ऐं शेफ फैसल खे मां वेलकम करणु चाहींदमि। अस्सलाम वालेकुम शेफ, हाउ आर यू? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक, बिल्कुलु। अॼु तव्हां कहिड़ी ख़ासि रेसिपी था ॿुधायो? असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि मुंतज़िर हूंदा आहिनि त शेफ फैसल जी रेसिपी अॼु असांखे कहिड़ी थी मिले? अॼु बि असां ठाहियूं पिया सहरी जे हिसाब सां अंडा टमाटर, छाकाणि त सहरी में अक्सर माण्हुनि खे एसिडिटी थी वेंदी आहे त मसाला घटि खाईंदव, स्पाइसिस घटि खाईंदव त तव्हांजी एसिडिटी जेको हूंदी आहे सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो। ठीकु आहे, त अंडा घोटाला ठाहिण लाइ टमाटा हूअं असां फ्राए कंदा आहियूं, लेकिन हिन में फ्राए न कंदासीं। जंहिं पैन में तव्हांखे ठाहिणो आहे 2 खां 3 टमाटा खणंदो, हुनखे चॉप करे ऐं हिन में तव्हां विझंदो पाणी। ये थोड़ा डिफरेंट तरीके से ठहंदो ऐं ॾाढो ज़बरदस्त ठहंदो। हां हूं असल में नॉर्मली पानी पवंदो ना है, पर ये खास रेसिपी आहे फैसल जी ऐं ज़ाहिर आहे इन रेसिपी सां ई खाधनि में लज़्ज़त ईंदी आहे, टेस्ट ईंदो आहे। पचाइण जो तरीक़ो थोरो चेंज थींदो आहे, टेस्ट बि चेंज थींदो। मसाला उहे हूंदा आहिनि, सिर्फ़ु असां पंहिंजे हिसाब सां पचाईंदा आहियूं डिफरेंट करे। जॾहिं टमाटा ॻरी वेंदा पोइ हिन खे तव्हां थोरो पेस्ट वांगुरु प्रेस कंदो। मसाला केड़ा इन में पवंदा? मसाला इनमें कुछ भी ना, सिर्फ हेड थोड़ी सी विझंदासीं। ॻाढ़ा मिर्च भी हाफ टी स्पून, अधु चाय जो चमचो, ऐं कारो मिर्च जॾहिं अंडो टमाटर ठही वेंदो न सर्विंग जे टाइम मथां खां विझंदो, हू बि फ्रेश कुटियल हुजनि, क्रश थियल हुजनि। अंडा 3 खणंदो, 3 टमाटा खणी वठो, 3 अंडा खणी वठो। टमाटा नरम थींदा पोइ हिन में असां विझंदासीं ऑयल, तलो कुकिंग ऑयल तक़रीबन 5 खां 6 खाइण जा चमचा विझंदो, हुनखे फ्राई कंदो। थोरो ज़ीरो हिन में विझंदासीं, अधु चाय जो चमचो, 1 साओ मिर्च, अंडा विझी फ्राई कंदो, ॻाढ़ा मिर्च हेड विझी फ्राई कंदो, लूणु थोरो हस्बे ज़रूरत। ऐं जॾहिं सफ़ा अंडो टमाटर तयारु थी वञे त मथां कारा मिर्च विझी ओॾी महिल हिनखे सर्व कजो, पोइ त ॾाढो ज़बरदस्त ऐं डिफरेंट लॻंदो। ज़बरदस्त, बहितरीनु, या त ॾाढी सुठी डिश आहे। ऐं एग जेको अंडो हुनजो केतिरा फ़ाइदा आहिनि। असांजा अक्सर ॿार जेके हूंदा आहिनि ऑमलेट वग़ैरह या बॉयल एग न आहिनि खाईंदा, पर ॾाढो बहितरीनु जेको आहे इन्हनि जे टेस्ट हूंदी आहे। ज़ाहिर आहे इन्हनि में जॾहिं तव्हां लूणु था विझो, जेको सॉल्ट आहे पिंक सॉल्ट, ज़बरदस्त मलका फूड्स वारे जो पिंक सॉल्ट आहे, ऐं कंहिं बि सॉल्ट खां बहितर आहे त तव्हां पिंक सॉल्ट यूज़ कयो। हिन जा घणा फ़ाइदा आहिनि, सिहत जे लाइ बि ज़बरदस्त आहे, बहितरीनु आहे। ऐं वरी ज़ाहिर आहे जॾहिं अंडो खाईंदव
त ज़ाहिर आहे पराठे सां या कंहिं डबल रोटी सां या कंहिं शइ सां तव्हां खाईंदव त पोइ थोरो हैवी फील थींदो आहे माण्हुनि खे ऐं उन खां पोइ निंड अचणु शुरू थींदी आहे अफ़्तारीअ खां पोइ ऐं निंड खां भॼाइण जे लाइ बहितरीनु आहे माण्हू चांहि पीए चांहि जो वाली साईं टपाल मेज़बान चांहि आहे असांजी ऐं तव्हां चांहि पीअंदा त तव्हांजी बिल्कुलु निंड गाइब थी वेंदी फ्रेश थी वेंदा वरी ऐं पोइ लेट नाइट जेके तव्हांजूं कचहरियूं हूंदियूं आहिनि आफ्टर इफ्तारी टिल सहरी हलंदियूं आहिनि ऐं असां नौजवान वरी क्रिकेट ऐं मैच खेॾंदा ज़ाहिर आहे चुस्ती ज़रूरी आहे त चुस्त रहण जे लाइ चांहि तमामु ज़रूरी आहे त पोइ असांजी चांहि तव्हां ज़रूरु इंजॉय कंदा टपाल मेज़बान जी बिल्कुलु हिन खां पोइ असां जॻहि हिकु ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में तलो कुकिंग ऑयल जेको आहे वाइटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे लो कोलेस्ट्रॉल आहे ओमेगा 3 मौजूदु आहे छाकाणि त असांजी बॉडी खे ओमेगा 3 जी ज़रूरत हूंदी आहे ऐं हिन जो जेको आहे 70 सालनि खां माण्हुनि जो एतमाद आहे हिन जे मथां तॾहिं त चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ सेहतमंद माना हे वारो सेहतमंद न पर सुठो सेहतमंद ओवर ईटिंग न कयो पर सुठी सेहत जेका तंदुरुस्तीअ में शामिल थी वई हाणे हिन जो पाणी ख़ुश्क थिए पियो मैश थी वेंदा बिल्कुलु नज़र ई न ईंदा हिन में असां बसर न विझो का शइ न विझो हिन खां एसिडिटी न थींदी तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो उहो बि नाश्ते में बि ॿार अवॉइड कंदा आहिनि त हिन जी रेसिपीज़ आहिनि हिन में बिल्कुलु ऐं अगरि ॿारनि जे लाइ जीअं सुबुह जो ठाहे पियो त थोरी चीज़ मथां खां चेडर चीज़ आहे न उहो कश कजे आख़िर में विझंदो त उहो ॾाढी ज़बरदस्त हिन में टॉपिंग जे लाइ हाणे हीअ बिल्कुलु नरम थियणु लॻो आहे त हिन में असां विझंदासीं तलो कुकिंग ऑयल पाणी जो बिल्कुलु हा तलो कुकिंग ऑयल हिन जे अंदरि असां विझंदासीं केतिरो 3 खां 4 खां 5 टेबल स्पून वधीक न ऑयली बि न हुजे वधीक त मां अंदाज़े सां विझां पियो तव्हां पंहिंजो टेबल स्पून खणी हुन सां विझो हाणे जॾहिं गरम थींदो ऑयल में पाणी जो ख़ुश्क थिए पियो टमाटा हिन में फ्राई थींदा हाणे हिन स्टेज ते अची ज़ीरो अच्छा ऑप्शनल आहे ज़ीरो अगरि तव्हां विझणु चाहियो त विझिजो पाणी ऐं तेल आहे त इवेपोरेट कंदो आहे थोरो उन जे लाइ थोरो तव्हांखे ख़्यालु ज़ीरो थोरो सो विझी छॾियो आहे बसि थोरो सो एहतियात सां बसि फ्राई थी वियो हाणे हिन में जॾहिं ॾिसंदो टमाटर सफ़ा फ्राई थियणु लॻा आहिनि हिकु साओ मिर्च विझंदासीं अच्छा साओ मिर्च बि ऑप्शनल आहे अगरि न आहे पसंदि त न विझो लेकिन हिन खां फ्लेवर सुठो ईंदो आहे सावा मिर्च हेल्दी आहिनि हाणे असां विझंदासीं अंडा अच्छा अंडे खे बीट करे न विझिजो ईअं डायरेक्ट विझो पोइ हिन में असां विझंदासीं हैड सफ़ा घटि अधु चांहि जे चमचे खां बि घटि ऐं अधु चांहि जे चमचे खां घटि ॻाढ़ा मिर्च ज़्यादा स्पाइसी करणो न बसि हिनखे हाणे अच्छा अंडो जॾहिं विधो त अंडे जा क्रम्बल्स ठहंदा आहिनि पीसिस ठही वेंदा आहिनि त हिन खे हल्को सो मिक्स कंदो पाण मिक्स थी वेंदो बसि हाणे हल्की बाहि करे हिनखे फ्राई कंदासीं मथां सावा धाणा विझी पाण खे सर्व करे छॾिजो सावा कारा मिर्च कुटियल कारा मिर्च पोइ असांजी रेसिपी पर हिन में सावा धाणा बि विझी सघो सावा धाणा पुदीनो आहे जंहिंखे मिंट थो चइजे जेको तव्हांखे सुठो लॻे तव्हां विझी था सघो जेतिरो तव्हांखे जेके सावा बसर थींदा आहिनि साई बसर तव्हांजी त खाधे में त मां सम्झंदी आहियां को फॉर्मूलो हूंदो ई न आहे तव्हांखे शिमला मिर्च विझी सघो था बिल्कुलु शिमला मिर्च आहे हिन खां बि फ्लेवर ॾाढो सुठो टेस्ट ईंदो हाणे हिनखे थोरी देरि फ्राई कंदासीं जॾहिं जो ऑयल निकिरी ईंदो इहो बिल्कुलु तयारु थींदो मथां क्रश जेको आहे कारो मिर्च आहे जी त हीअ असां मथां विझंदासीं कारी मिर्च क्रश थियल आख़िर में जॾहिं बिल्कुलु ऑयल छॾणु ईंदो पोइ हिन जे मथां हाफ टी स्पून खां बि घटि कारो मिर्च विझी हिनखे मिक्स कंदासीं ऐं डिश आउट करे वठंदासीं अच्छा ऑयल मूंखे थोरो घटि लॻे पियो मां 1 टेबल स्पून वधीक विझंदमि हिन में अच्छा बनास्पति घी जेको आहे पराठनि में यूज़ कयो ऐं खाधनि में जेको आहे कुकिंग ऑयल यूज़ कंदा कयो पराठा छाकाणि त अगरि तव्हां ऑयल में कंदो त उनजो कलर थोरो डार्क थी थो वञे हा घी में जॾहिं ठाहींदो त गोल्डन कलर में ईंदा आहिनि पराठा अच्छा ऑयल जे हिसाब सां बि वरी घणो करे जेके ऑलिव ऑयल हूंदा आहिनि उहे वधीक हेल्दी आहिनि लेकिन अफोर्डेबल न आहिनि न माण्हू पर ही ॾाढो ज़बरदस्त आहे असांजो तलो जो बहितरीनु ऑयल आहे हिन जो बनास्पति बि ज़बरदस्त आहे ऑयल बि ज़बरदस्त आहे नाज़रीन अच्छा जेसि ताईं असांजो अंडो रेडी थो थिए तेसि ताईं साही वठूं शेफ अंडो बिल्कुलु रेडी थी वियो बसि हिनखे पोइ मां डिश आउट कंदासीं पोइ वरी असांखे सर्विंग कंदासीं सर्व तव्हांखे ॾेखारींदासीं त शेफ कीअं थो सर्व करे नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ वरी मिलूं था असां सां गॾु महिमान बि आहिनि उन्हनि सां तव्हांखे इंट्रोड्यूस कराईंदासीं बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहो सलाम रमज़ान वेलकम बैक नाज़रीन भलीकार कयूं पिया तव्हांखे सलाम रमज़ान में असां सां गॾु असांजे महिमाननि असांखे जॉइन कयो आहे पर महिमाननि खे इंट्रोड्यूस कराइण खां अॻु में मां पुछंदसि शेफ फैसल खां शेफ फैसल किथे पहुची तव्हांजी रेसिपी तयारु आहे
जी बिल्कुल हे तैयार थी वई आहे ऐं मां हिते कढी वरितो आहे, तव्हां ॾिसी सघो था तमामु बहितरीन अंडा टमाटर तैयार थी वियो आहे। हाणे असां ठाहींदासीं हिकु ड्रिंक जेको असांजी रोज़ानो जी असांजी ज़रूरत आहे ऐं दस्तरख़ान ते ज़रूरु हूंदो आहे। ॻाढ़ो शरबत जेको आहे कड़शी जामे शीरी तमामु बहितरीन शरबत आहे। हिन में 2 फ्लेवर आहिनि, हिकु आहे इलायची वारो ऐं हिकु आहे ॻाढ़ो जेको कुदरती हरकियात सां तैयार थियल आहे, जड़ी बूटियुनि जे फ्लेवर सां। ऐं हिन में शुगर फ्री बि मौजूदु आहे। जेके शुगर फ्री पेशेंट्स आहिनि जेको मिठो नथा खाइनि उन्हनि जे लाइ बि रोज़ा रखनि था या जो रोज़ा नथा रखनि तॾहिं बि तव्हां शुगर फ्री वठंदो त हिकु गिलास में असां विझंदासीं 4 खंड जा चमचा। ऐं अगरि हिकु बोतल ही 1.5 लीटर वारी आहे त हिन मां ठहंदा आहिनि 45 खां 50 गिलास। ऐं अगरि 1 लीटर वारी बोतल मां तव्हां ठाहींदो त 30 खां 35 गिलास आराम 35 खां 40 गिलास आराम सां ठही वेंदा। चङी तरह पानी में डिज़ोल्व कंदो, थधो करे तव्हां इनखे सर्व करे सघो। बिल्कुलु, छो त कड़शी जामे शीरी खां सवाइ कंहिं बि क़िस्म जो वेलो हुजे, सहरी हुजे या अफ़्तारी आणो पूरी आहे। बिल्कुलु ज़बरदस्त, थैंक यू, महिरबानी शेफ़ फैसल जी। ऐं बहितरीनु जेको आहे हिननि पंहिंजी डिश ॿुधाई। उमेदु आहे त ॾिसंदड़ जेके असांजूं भेनरूं आहिनि उनखे ज़रूरु ट्राए कंदा। हींअर नाज़रीन असां वटि वक़्तु थियो आहे त मां महिमाननि खे मुतारिफ़ करायां। बहितरीनु असां वटि महिमान अॼु मौजूदु आहिनि। अलामा साहब मौजूदु आहे, मोहम्मद फैसल हज़ारवी। अस्सलाम वालेकुम अलामा साहब। उन सां गॾोगॾु नात ख़ान असां सां गॾु मौजूदु आहे सऊद अहमद कादरी साहब। अस्सलाम वालेकुम सऊद साहब। ऐं वरी प्यारियूं ख़ूबसूरत भेनरूं असां वटि नात खां आहिनि जेके मौजूदु आहिनि। अॼु असांखे जॉइन कयो आहे रिज़वाना। अस्सलाम वालेकुम रिज़वाना, थैंक यू फॉर जॉइनिंग। ऐं उन सां गॾु पलवर शाह बाबर। अस्सलाम वालेकुम पलवर शाह, यू लुक सो ब्यूटीफुल, बहुत प्यारी लग रही है ऐं बहुत आपकी ड्रेस भी बहुत अच्छी लग रही है, बेहतरीन ज़बरदस्त। नाज़रीन हे जेके ॻाल्हियूं आहिनि न मां सम्झंदी आहियां त इहे ज़रूरी आहिनि, पर इन्हनि सां गॾोगॾु दीन जी जेका इस्लाह आहे उहा सभ खां वधीक ज़रूरी आहे। इंसानु ज़ाहिर आहे कोशिशि करे थो त रिप्रेज़ेंटेटिव हुजे ऐं जाते वञे थो उहो पाण खे ठाहिणु सवारणु सफ़ाई इहे बि सभु असांजे दीन ई इस्लाम जे ई हवाले सां इहे बि दर्स आहिनि। माण्हू ज़ाहिर आहे पाण खे ठाहे थो, पर दीन में अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे फॉलो करणु ऐं उहो तमामु घणो ज़रूरी आहे जेको माण्हू अॼु पंहिंजी शऊरी इस्लाह थो करे। पर सभ खां अॻु में असां सां गॾु अलामा साहब मौजूदु आहिनि। अलामा साहब खां पुछंदमि, अलामा साहब आप बताएं, बहुत ही बरकतों और रहमतों वाला हमारा जो महीना है, इसमें बेशुमार रहमतें बरसती हैं, बारिश की बूंदों से भी ज़्यादा अगर आप बोलें तो आप हमें ज़रा बताएं तफसीली इस हवाले से कि रमज़ान की फ़जीलत के बाद से हम शुरुआत करते हैं, गुफ्तगू का आगाज़ करते हैं। अल्हम्दुलिल्लाह अला कफ़ा व इबादिल्लाहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। ये वो बाबरकत महीना है जिसमें अल्लाह तबारक व तआला ने बरकत वाला कुरान मजीद नाजिल फरमाया। और फिर इसी महीने के मुतालिक नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दख़ल रमज़ानु फ़ुतिहत अबवाबुल जन्नह व ग़ुल्लिक़त अबवाबु जहन्नम व सुलसिलतिश शयातीन। कि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया, जब ये मुबारक महीना आता है तो अल्लाह तबारक व तआला जन्नत के दरवाज़ों को खोल देता है और जहन्नुम के दरवाज़ों को बंद कर देता है और शयातीन को जंजीरों में जकड़ देता है। इसीलिए इस माह मुक़द्दस के पहले अशरे को अशरा रहमत और दूसरे अशरे को अशरा मग़फ़िरत और तीसरे अशरे को जहन्नुम से आज़ादी का अशरा कहा जाता है। और इस बरकत वाले महीने के मुताल्लिक़ आता है कि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमाया, वो शख्स बदबख्त है जो इस महीने को हासिल करे और फिर इसमें अपनी बख्शिश न करवा सके। बिल्कुल, बेशक बहुत ऐसी बात है। जज़ाकल्लाह, बहुत अच्छे तरीके से आपने बताई इस बात की फजीलत। और अभी क्योंकि नात का वक्त हो चुका है और हम सबको जो है बिल्कुल इस चीज़ की कमी महसूस हो रही है। नाज़रीन, नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था सऊद अहमद कादरी साहब का। जी सऊद साहब, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
वठ बोवे ही करार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में सरवर आलम जे साए में वरदो शलको वार वठ बोवे ही करार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में सरवर आलम जे साए में हो पल पल दिल खे अज याद पियो पल पल दिल खे अज याद पियो प्यारे पिरिय जो पार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में वरदो शलको वार वठ बोवे ही करार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में हो मौला राजी थी दो मखना हो मौला राजी थी दो मखना रहबो सारी यमार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में वरदो शलको वार वठ बोवे ही करार गुंबज खजरा जे साए में साए रोजे जे साए में सरवर आलम जे साए में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो ज़बरदस्त तव्हां जे जेको आहे नात तव्हां पढ़ी ऐं अलाह साईं तव्हांखे अञा तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हींअर मुंहिंजे ख़्याल में मूंसां गॾु अञा बि सुहिणियूं भेनरूं मूंसां गॾु मौजूदु आहिनि उहे बि नात पढ़ंदियूं सो इन करे मां चाहींदसि त रिज़वाना असांखे नात ॿुधाए सर तव्हां माइक प्लीज़ पास कजो त मां रिज़वाना खे नात जे लाइ रिक्वेस्ट कयां जी रिज़वाना बिस्मिल्लाह या नबी सब करम है तुम्हारा या नबी सब करम है तुम्हारा ये जो आरे नियारे हुए हैं या नबी सब करम है तुम्हारा ये जो वारे नियारे हुए हैं अब कमी का तसव्वुर भी कैसा हो कैसा अब कमी का तसव्वुर भी कैसा जब से मांगते तुम्हारे हुए हैं और जिनके खातिर ये आलम बनाया अपने घर जिनको रब ने बुलाया अपने घर जिनको रब ने बुलाया और जिनके खातिर ये आलम बनाया अपने घर जिनको रब ने बुलाया है हलीमा
ये तेरा मुकद्दर है हलीमा, ये तेरा मुकद्दर, वो तेरे घर में आए हुए हैं। है हलीमा ये तेरा मुकद्दर, वो तेरे घर में आए हुए हैं। और कैसे कह दूं वो हाजिर नहीं है, कैसे मानूं ये मुमकिन नहीं है, कैसे मानूं ये मुमकिन नहीं है। और कैसे कह दूं वो हाजिर नहीं है, कैसे मानूं ये मुमकिन नहीं है। इससे बढ़कर सबूत और क्या हो, इससे बढ़कर सबूत और क्या हो। वो तसव्वुर में आए हुए हैं, इससे बढ़कर सबूत और क्या हो। वो तसव्वुर में आए हुए हैं। ये फ़ज़ाए हवा कह रही है मेरे सरकार आए हुए हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन ज़बरदस्त नात हुई नाज़रीन। ऐं हींअर वक़्तु थियो आहे साहीअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, प्रोग्राम सलाम रमज़ान में भलीकार कयां पई तव्हांखे। हीअ जेका महफ़िल आहे सा ज़ाहिरा ज़िक्र जी महफ़िल आहे ऐं ज़िक्र आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं असां सभिनी जे परवरदिगार जो, जिन असांखे ख़लक़ियो आहे, इन काइनात खे ख़लक़ियो आहे। त शुरूआत कयूं था पलवशा बाबर जी नात सां। पलवशा बिस्मिल्लाह करें बेटा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। एक ख्वाब सुनावा, एक ख्वाब सुनावा, पुर नूर फिजावा, एक ख्वाब सुनावा, आका दा मोहल्ला दिवे अर्श मोहल्ला। कदी आड़े फरिश्ते, कदी जाड़े फरिश्ते, साड़ी अज़ला जुड़ गए आका नाल रिश्ते। ओ करबा वाला वेड़ा पलका नाल चुमदी जावा, एक ख्वाब सुनावा, एक ख्वाब सुनावा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। रब ले गया मैनू जद शहर मदीने, एक हाजी आया मैनू घुटते सीने। कदों पीवा ज़म-ज़म, कदी पढ़ा नमाज़ा, मेरी पहुँच जिथों तक मैं ध्यान आजा। ओ सोहणे पल विच सुन ली, ओ सोहणे पल विच सुन ली, मेरे दिल दी है मुरादा। एक ख्वाब सुनावा, एक ख्वाब सुनावा। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। रब ले गया मैनू जद शहर मदीने, एक हाजी आया मैनू कुटते सीने। कदों पीवा ज़म-ज़म, कदी
मेरी दिल दी है मुरादा, एक ख्वाब सुनावा, एक ख्वाब सुनावा, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, बेहतरीन ज़बरदस्त नात हुई पलवशा बाबर जी। हींअर अलामा साहब आपसे मैं पूछना चाहूँगी एक सवाल कि बहुत एक आम सी बात है कि जब ज़ाहिर है इंसान खून की अतिया करता है, खून देता है, तो क्या रोज़े में भी वो इस प्रैक्टिस को जारी रख सकता है, या दीन में, इस्लाम में, कुरान के हवाले से इसमें क्या हिदायत है? देखें, ब्लड टेस्ट के लिए निकलवाने से या किसी मरीज़ को अतिया करने से रोज़ा नहीं टूटता। अच्छा। अलबत्ता रोज़े की हालत में अगर किसी को ये अंदेशा हो कि मैं किसी को खून का अतिया दूंगा तो मुझे इस कदर कमज़ोरी हो जाएगी कि जिससे मैं रोज़ा नहीं रख सकूंगा या रोज़ा पूरा नहीं कर सकूंगा, तो फिर रोज़े की हालत में खून अतिया करने से इज्तिनाब करना चाहिए, बचना चाहिए। अच्छा, सही, बेहतर, ज़बरदस्त। और जैसे अक्सर तबीयत ख़राब होने की वजह से या कोई इंसान इस प्रोसेस में है ऑलरेडी, उसको आँख या कान का कोई इशू है, तो कान के ड्रॉप्स वगैरह देते हैं जो डॉक्टर्स होते हैं, और रमज़ान की आमद हो गई है, अब उसको रोज़ा रखना पड़ रहा है, तो क्या वो उस चीज़ को कंटिन्यू कर सकता है? कान में ड्रॉप्स डाल सकता है रोज़े की हालत में भी? कान में दवा या ड्रॉप डालने के हवाले से इसमें दो सूरतें हैं। एक सूरत ऐसी है कि जिसमें दवा डालने से रोज़ा टूट जाता है, और दूसरी सूरत में रोज़ा नहीं टूटता। पहली सूरत जिसमें रोज़ा टूट जाता है वो इस सूरत में है कि जब आपके कान का पर्दा फटा हुआ हो, तो उस सूरत में आप अपने कान में ड्रॉप, दवा या तेल या पानी जो भी चीज़ डालेंगे उससे आपका रोज़ा टूट जाएगा जी। और दूसरी सूरत कि जब आपके कान का पर्दा फटा हुआ नहीं है, तो ऐसी सूरत में आपके कान में ड्रॉप या दवा वगैरह डालने से रोज़ा नहीं टूटेगा। दूसरा मसला आँख का आपने कहा, तो आँख में दवा डालने से रोज़ा टूट जाता है। इसमें उलमा की दो राय हैं। एक राय तो ये है कि रोज़ा टूट जाता है, और दूसरी राय ये है कि रोज़ा नहीं टूटता। बेहतर ये है कि रोज़े की हालत में आँख में भी दवा डालने से एहतियात की जाए, एहतियात किया जाए तो बेहतर है। ज़बरदस्त, बेहतरीन, जज़ाकल्लाह, बहुत अच्छे तरीके से आपने इस चीज़ का बखूबी जवाब दिया। अभी हैं नाज़रीन, वक्त आए त नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो वञे। सऊद अहमद कादरी साहब खे मां गुज़ारिश कंदसि, सर बिस्मिल्लाह। आयो रमज़ान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी, करणहु एहसान भला रोवरी, करणहु एहसान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी, करणहु एहसान भला रोवरी, करणहु एहसान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी। हो जंहिंजो शान आ निरालो, जंहिंजो मान आ निरालो, जंहिंजो शान आ निरालो, जंहिंजो मान आ निरालो, थी आयो मेहमान भला रोवरी, थी आयो मेहमान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी, आयो रमज़ान भला रोवरी। हो फैज़ जोण जा फ़िक्र कर, हिन माह जो कदुर कर, फैज़ जोण जा फ़िक्र कर, हिन माह जो कदुर कर, आयो मेहरबान भला रोवरी, आयो मेहरबान भला रोवरी,
आयो रमजान भला रोबरी, आयो रमजान भला रोबरी, करणहु एहसान भला रोबरी, करणहु एहसान भला रोबरी, आयो रमजान भला रोबरी, आयो रमजान भला रोबरी। सुभान अल्लाह। आयो रमज़ान भला रोवरी। बिल्कुलु नाज़रीन, ईअं ई आहे, भलारो रमज़ान हले तो पियो पर वक़्तु थियो आहे साहीअ जो। साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजी ख़िदमत में। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, वेलकम बैक टू द शो सलाम रमज़ान। ऐं बिल्कुलु महफ़िल जारी आहे असांजी, ऐं महफ़िल जारी आहे त ज़ाहिरा फ़िलहाल हींअर नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शुरूआत कयूं था वापसि इन खां। ऐं जेको आहे रिज़वाना खे मां रिक्वेस्ट कंदसि त नात सां शुरूआत करे असांजो हीउ जेको सेगमेंट आहे। नबीना सल्ली अला मुहम्मदिन। गुनाहों की आदत छुड़ा मेरे मौला, गुनाहों की आदत छुड़ा मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। जो तुझको, जो तेरे नबी को पसंद है, जो तुझको, जो तेरे नबी को पसंद है, मुझे ऐसा बंदा बना मेरे मौला, मुझे ऐसा बंदा बना मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। तुझे सब पता है मैं कितना बुरा हूँ, तुझे सब पता है मैं कितना बुरा हूँ, तुझे सब पता है तू सब जानता है, तू ऐबों को मेरे छुपा मेरे मौला, तू ऐबों को मेरे छुपा मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। है काबे पे नजरे उबैदे रज़ा की, है काबे पे नजरे उबैदे रज़ा की, हो मकबूल हर एक दुआ मेरे मौला, हो मकबूल हर एक दुआ मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। गुनाहों की आदत छुड़ा मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला।
सुभान अल्लाह। गुनाहों की आदत छुड़ा मेरे मौला, हमें नेक इंसान बना मेरे मौला। ये उहा दुआ आहे जेका हर दिल मां निकिरंदी आहे, हर मोमिन हर मुसलमान जी दिल सां इहा दुआ निकिरंदी आहे। ऐं हिननि बरकतुनि वारे महीननि में त दुआऊं क़बूल थियनि थियूं, त जेतिरो थी सघे माण्हू दुआऊं करे ऐं गुनाहनि सां जी तौफ़ीक़ न थियण जी पंहिंजे लाइ दुआ करे, ऐं जेके थी विया आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि सां माफ़ीअ जी तलबगार हुजे। ऐं हींअर छो त अलामा साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। अलामा साहब, आपसे एक सवाल अर्ज़ है। मैं चाहती हूँ कि आप इस बात पे रोशनी डालें कि जैसे रोज़े की सूरत में नाखून काटना हो गया, सुरमा पहनना हो गया, ये सारी जो एक्टिविटीज़ हैं इनकी क्या हिदायत है असल में? देखिए, रोज़े की हालत में नाखून काटने, सर पर तेल लगाने जी, सुरमा लगाने, खुशबू लगाने, खुशबू सूंघने, इन सब चीज़ों से रोज़ा नहीं टूटता बल्कि रोज़ा बरकरार रहता है। ठीक है, ठीक है, ज़बरदस्त, बेहतरीन। और ये सारे ख़दशात बहुत ज़्यादा हैं हमारी सोसाइटी में कि आया ये कर लिया तो कहीं रोज़ा ना टूट जाए, ये कर लिया तो कहीं रोज़ा ना टूट जाए, तो इसलिए बहुत ज़रूरी था कि आपसे इस हवाले से इसी तरह मिसवाक है कि मिसवाक करने से भी रोज़ा नहीं टूटता। अलबत्ता टूथपेस्ट जो है उसके हवाले से उलमा फरमाते हैं कि रोज़े की हालत में उससे इज्तिनाब करना चाहिए, क्योंकि उसके बहुत सारे ज़र्रात ऐसे हैं जो हलक में जाने का कवी अंदेशा होता है, तो जिससे आपका रोज़ा फासिद हो सकता है। इस वजह से रोज़े की हालत में मिसवाक करनी चाहिए। मिसवाक से रोज़ा आपका फासिद नहीं होता। मिसवाक में भी अगर कोई ऐसी लकड़ी की मिसवाक है जिसके रेशे निकलते हैं तो उसके रेशों से बचना चाहिए। अगर उसके रेशे हलक में चले गए तो उससे भी आपका रोज़ा टूट जाएगा, रोज़ा फासिद हो जाएगा। ठीक है, बेहतरीन, जज़ाकल्लाह, बहुत ज़बरदस्त बात। और नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे त हिकिड़ी ॿी नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधिजे, छो त हीअ जेको महफ़िल आहे या ज़िक्र जी महफ़िल आहे, हिन में जेॾो थी सघे असां ज़िक्र कयूं त असांजे ऐं तव्हांजी रूह खे तस्कीन पहुचे। असां सां गॾु मौजूदु आहे नात ख़्वां हसन रज़ा क़ादरी साहब। उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदमि, हसन साहब आप प्लीज़ बिस्मिल्लाह करें। कोई सलीका है आरज़ू का, ना बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। और किसी का एहसान क्यों उठाए और किसी को हालात क्यों बताए, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए। अरे तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लो लगी है, ये सब तुम्हारा करम है आका। और अता किया मुझको दर्द उल्फत, कहाँ थी ये खता की किस्मत, अता किया मुझको दर्द उल्फत, कहाँ थी ये पुरखता की किस्मत,
अरे मैं इस करम के कहाँ था काबिल, मैं इस करम के कहाँ था काबिल, मैं इस करम के कहाँ था काबिल। हुजूर की पर्दा परवरी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका। और तजल्लियों के कफील तुम हो, मुराद क़ल्बे खलील तुम हो। अरे खुदा की रोशन दलील तुम हो, और ये सब तुम्हारी ही रोशनी है, ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है। ज़बरदस्त। नाज़रीन ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं। मलिकान नाज़रीन, सलाम रमज़ान में तव्हांजी बाख पीरज़ादा तव्हांखे वेलकम थी करे। हींअर छो त ज़ाहिरा असां ब्रेक खां पोइ वापसि आया आहियूं ऐं स्टार्ट कंदासीं नात सां। त कलाम रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात हुजे, उनजो ज़िक्र हुजे, जेॾो थी सघे ओतिरो घटि आहे। ऐं असांखे जॉइन कयो आहे नंढड़ियुनि भेनरुनि, ॾाढियूं प्यारियूं आहिनि। ऐं मूंखे त हैरत थी थिए त ॾिसूं त नात कीअं थियूं पढ़नि, ॾाढियूं प्यारियूं पियूं लॻनि। अरीना ऐं अलीशा, अस्सलाम वालेकुम बेटा। तव्हांजी नात सां शुरूआत कंदासीं, बिस्मिल्लाह कयो। बेखुद किए देते हैं, अंदाज़ ही जावाला, बेखुद किए देते हैं, बेखुद किए देते हैं, अंदाज़ ही जावाला।
सुभान अल्लाह बहितरीन माशाल्लाह माशाल्लाह तमाम दुआऊं ने नंढड़िन जे लाइ भेनरुनि जे लाइ नई अलामा साहब असां सां गॾु मौजूद हैं। अलामा साहब आपसे मैं पूछना चाहूँगी कि रमज़ान मुबारक का महीना है और जब सहरी करते हैं उमूमन तो हमारे यहाँ ये प्रैक्टिस होती है कि जो है अज़ान आ जाती है और फिर भी खा रहे होते हैं कि गोया ये समझा जाता है कि जब तक अज़ान जारी है हमारे पास वक्त है। तो मैं चाहूँगी कि ये बात आप बताएं कि ये सही फ़ैल है या कुछ हम इसमें गलती कर बैठते हैं। सहरी के का अज़ान के साथ कोई ताल्लुक़ नहीं है। हमारे यहाँ ये बात गांव देहात और शहरों में भी जो लोग दीन से नावाकिफ़ हैं उनमें मशहूर है कि जब तक अज़ान ख़त्म नहीं होगी तब तक हम पानी भी पी सकते हैं और खा भी सकते हैं जी। और बहुत सारे लोग तो जब अज़ान शुरू होती है उस वक़्त पानी पीते हैं और कहते हैं कि अब हम रोज़ा बंद कर रहे हैं। तो इस तरीके से आपका रोज़ा काबिल कबूल नहीं होगा, बल्कि आप खामख्वाह सारा दिन भूखा और प्यासा रहेंगे। सहरी का जो वक्त है वो अज़ान के तकरीबन 2 मिनट पहले ख़त्म हो जाता है। अच्छा। जो अज़ान दी जाती है वो नमाज फ़जर के लिए दी जाती है और क्योंकि रमज़ान में लोगों की सहूलत के लिए नमाज फ़जर की जो जमात है उसे अव्वल वक्त में रखा जाता है, इसीलिए अज़ान वक्त फ़जर का वक्त शुरू होते ही अज़ान फ़जर दी जाती है ताकि लोग आसानी के साथ बाजमात नमाज़ पढ़कर जो सोना चाहे फिर वो सो जाए। ठीक है। आम रूटीन में आप देखती हैं कि पूरा साल भर जो फ़जर की जमात है वो फ़जर के आखिरी वक्त में होती है, उसमें भी लोगों की आसानी होती है कि लोग आराम से उठकर फ़जर की जमात में शामिल हो सकें। सहरी के औकात रोज़े का सहरी के वक्त के साथ या अज़ान के साथ कोई ताल्लुक़ नहीं है। सहरी का वक्त ख़त्म होने के बाद अज़ान फ़जर होती है। तो अपने रोज़ों को ख़राब ना करें, अपने रोज़ों को बचाते हुए सहरी के वक्त का ख्याल रखते हुए सहरी के वक्त के अंदर अंदर ही अपने रोज़े को बंद कर दिया करें। बेहतरीन ज़बरदस्त जज़ाकल्लाह, बहुत अच्छे तरीके से आपने बताया। अभी नाज़रीन हींअर वक्त थियो आहे त हिकिड़ी ॿी नात ॿुधूं ऐं असां सां गॾु जेका मौजूद आहे पलवशा बाबर, पलवशा खां ॿुधंदासीं। पलवशा, अभी कौन सी नात आप हमें सुना रही हैं? ज़बरदस्त, बेहतरीन। हर दिल अजीज़ शाह मदीना। शाहे मदीना, शाहे मदीना, तैबा के वाली सारे नबी तेरे दर के सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना, अल्लाहु अल्लाह या रसूल अल्लाह, अल्लाहु अल्लाह या रसूल अल्लाह। तेरे लिए ही ये दुनिया बनी है, तेरे लिए ही ये दुनिया बनी है। नीले फलक की चादर तनी है, नीले फलक की चादर तनी है। फूलों ने तेरी खुशबू चुरा ली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना। है नूर तेरा शम्सो कमर में, नीले फलक की चाँद सहर में, नीले फलक की चाँद सहर में। तू अगर ना होता, तू अगर ना होता, दुनिया थी खाली, सारे नबी तेरे दर के सवाली।
शाहे मदीना, शाहे मदीना। सुभान अल्लाह, बहितरीन, ज़बरदस्त। ऐं नाज़रीन, वक़्तु थियो आहे साईअ जो, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। वलिकार नाज़रीन, प्रोग्राम सलाम रमज़ान में हींअर मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं बहितरीन ज़िक्र थो हले पियो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात पई ॿुधूं पिया ऐं ज़बरदस्त। असां जेके बहितरीन सिस्टर्स मौजूदु आहिनि उन्हनि जी नात ॾाढी ज़बरदस्त हुई ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताईं इन्हनि खे अञा वधीक तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं बरकत ॾे इन्हनि जे आवाज़ में, इन्हनि जे अमलनि में। पर हींअर हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि खां नात पुछूं था ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां प्लीज़ नात ॿुधायो। पलवशा ऐं अरीना ऐं अलीशा, ज़बरदस्त बहितरीन नाला आहिनि तव्हांजा।
सुभान अल्लाह बहितरीन ज़बरदस्त। ऐं नाज़रीन, हे जेके रहमतुनि वारो महीनो आहे, बरकतुनि जो महीनो आहे, इन में इहे ई नात, इहो ई ज़िक्र, इहे ई मां सम्झंदी आहियां ज़िक्र आहिनि जेके असां करे था सघूं ऐं इन मां इस्लाह हासिल करे था सघूं। अलामा साहब असां सां गॾु मौजूदु हुया, बहितरीन उन्हनि सां असां ॻाल्हियूं कयूंसीं ऐं नात ख़्वान बि मौजूदु हुयूं। ॾाढो बहितरीनु उन्हनि हिकिड़ो समा ॿधी छॾियो आहे। इन समा खां पोइ मूंखे सम्झ में नथो अचे त मां जेको आहे सो कहिड़ी का ॻाल्हि कयां, पर बहरहाल अलामा साहब मौजूदु आहिनि। अलामा साहब खां हिकिड़ो सवाल करणु चाहींदमि। अलामा साहब, आप बताएं कि जब हम रोज़ा रखते हैं और रोज़े से पहले अगर किसी को गुस्ल फ़र्ज़ हो जाता है तो फिर उस सूरत हाल में उसको क्या करना चाहिए? देखिए, इसमें 3 सूरतें हैं। पहली सूरत तो ये है कि रात को कोई शख्स सोया और वो सहरी के लिए उठा तो उस पर गुस्ल फ़र्ज़ था और सहरी का वक्त भी बहुत कम था कि अगर वो गुस्ल करता है तो वो सहरी नहीं कर सकेगा। तो ऐसी सूरत में वो पहले सहरी करे, उसके बाद गुस्ल करके रोज़ा रखे, इसके रोज़े पर कोई असर नहीं पड़ेगा। बेहतरीन। दूसरी सूरत ये है कि कोई शख्स रोज़ा रखकर फिर सोया और रोज़े की हालत में उसे एहतिलाम हो गया, उस पर गुस्ल फ़र्ज़ हो गया, तो ऐसी सूरत में भी उसके रोज़े में कोई फ़र्क नहीं पड़ेगा, उसका रोज़ा दुरुस्त रहेगा। तीसरी सूरत ये है कि किसी शख्स ने मुश्तज़नी कर ली या फिर मियाँ बीवी ने आपस में अमल ज़ौजियत कर दिया, तो ऐसी सूरतों में रोज़ा टूट जाएगा। और अगर वो जानबूझकर अमल ज़ौजियत करेगा, उसे रोज़ा होना याद भी है, तो वो सिर्फ़ क़ज़ा नहीं करेगा बल्कि उसे कफ़ारा भी अदा करना होगा। बेहतरीन, ज़बरदस्त, बहुत अच्छी तरीके से आपने बताया, महिरबानी। ऐं जेको आहे हींअर नाज़रीन वक़्तु बि पूरो थी चुको आहे, पर असांजो जेको हीउ प्रोग्राम हुयो, हीअ जेके महफ़िलूं आहिनि, हीअ ताउन आहे करशी जामे शीरीअ जो। करशी जामे शीरी 100% ख़ालिस अरकिया सां तयारु शुदा शरबत आहे, मशरूब आहे, जेको गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु कयो वेंदो आहे। ऐं बहितरीनु इन जो जेको आहे लाइट ऐं रिफ्रेशिंग फ्लेवर्स आहिनि जेके तव्हांखे पसंदि आहिनि ऐं लाइट फील कराईंदा आहिनि। ख़ासि तौर ते अफ़्तारियुनि में ऐं सहरियुनि में तव्हां इन खे इंजॉय करे सघो था। ऐं अफ़्तारीअ में जॾहिं असां तरियल शयूं खाईंदा आहियूं, तर खाईंदा आहियूं घणी, त असांखे थोरो एसिडिटीअ वांगुरु फील थी पवंदो आहे, मादे ते थोरो बदहज़मीअ वांगुरु फील थींदो आहे। त तव्हां उन खां पोइ खीर में अगरि करशे जा मिशीरी इस्तेमालु कंदा, उहो तव्हांजे लाइ, तव्हांजी तबियत जे लाइ बहितरीनु रहंदो। इन में इलायची फ्लेवर बि ईंदो आहे, तव्हां उहो बि ज़रूरु ट्राए कयो, उहो बि ज़बरदस्त आहे ऐं बिना कंहिं साइड इफेक्ट जे ज़बरदस्त ऐं ख़ालिस मशरूब करशे जा मिशीरी। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जंहिं ताउन कयो आहे, साइरज़ा टेक्सटाइल वारनि कयो आहे। साइरज़ा टेक्सटाइल वारनि जूं बहितरीनु ड्रेसिस जेके आहिनि उन्हनि स्पॉन्सर कयूं आहिनि। तव्हां मूंखे ॾिसो था त बहितरीनु जोड़ो आहे साइरज़ा टेक्सटाइल वारनि ॾिनो आहे। सो तव्हां बि इन्हनि खे कॉन्टेक्ट करे ऐं बुकिंग कराए सघो था। वक़्तु ज़ाहिरा पुॼाणीअ ते प्रोग्राम अचे पुॻो आहे ऐं मां इजाज़त चाहींदसि। दुआउनि में यादि रखिजो, भलारो महीनो आहे, जेतिरियूं थी सघनि तव्हां दुआऊं कयो, असां मुस्तहिक़ आहियूं दुआउनि जे। ऐं ज़ाहिरा तव्हां दुआ कयो, फीडबैक बि ॾींदा ऐं इन खां पोइ ज़ाहिरा असां तव्हां जे अॻियां हाज़िर थींदासीं अफ़्तारीअ जे टाइम में। करशी दस्तरख़्वान ते तव्हां सां गॾु असांजी बि अफ़्तारी हलंदी, तव्हां बि कंदव, असां बि करशे जामे शीरीअ जे दस्तरख़्वान ते तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। वेंदे वेंदे हिकिड़ी नात आहे, ॿुधंदा हलंदासीं। ऐं मां गुज़ारिश कंदसि अॻु में अरीशा खां पुछंदसि, अरीशा बेटा आप नात अभी सुना सकेंगी हमें? कोई ख़ास जाते जाते एक सुना दें, ख़ास नात है अलीशा को। आप प्लीज़ माइक बेटा इनको, हाँ इनके पास है माइक, ओके ठीक है, चलें जी, आप उसको अगर बचाना चाहें तो आप वो इनको सपोर्ट कीजिएगा। मैं चाहूँगी अरीशा की एक ख़ास नात से हम अपना इख्तिताम करें प्रोग्राम का। जी बिस्मिल्लाह बेटा। त्वलल बद्रु अलैना, त्वलल बद्रु अलैना, त्वलल बद्रु अलैना, त्वलल बद्रु अलैना। आए सरकार मदीना लाए, अनवार मदीना आए, सरकार मदीना लाए, अनवार मदीना। है कदम बो से रिसालत लो गुलजारे मदीना, है कदम बो से रिसालत लो गुलजारे मदीना।
आकाश के रब को रोशनी गारे हिरा की मिल गई पर गए शब को रोशनी गारे हिरा की मिल गई पर गए शब को बारिशे नजमों का मर है आज से हुक्म में सहर है बारिशे नजमों का मर है आज से हुक्म में सहर है रात को रात ना कहना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना दिल ने पाई है मुरादें उनकी राहों को सजा दे दिल ने पाई है मुरादें उनकी राहों को सजा दे गुल बिछाए हैं सबाने आओ हम आके बिछा दे गुल बिछाए हैं सबाने आओ हम आके बिछा दे चाँद उतरा है लिए कातिल सनिया दिल बदा चाँद उतरा है लिए कातिल सनिया दिल बदा राजबा शुक्र अलैना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना तोलाल बदरू अलैना सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।